घणा पैसा आई खीसे में? 21 हुया 21 मां तो पाण घणे हिसाब में अरे तो 21 कासे वियो? अल्लाह ये कपड़ा भी उन्होंने फाड़ी? कपड़ा ने फाड़िया हे हिन पुलिस वारे हे पे फाड़ी? हाँ फाड़िया पुलिस वारे फाड़ी? अड़ी तोसां तो जुल्म कई तू दीवाना पाण? हाँ दीवान के मालूम अच्छा। मांजो मामू तू इने मामा तू काते रहंदो आ पाण? ओदे आश्रम समान आश्रम समादा आश्रम में? अल्लाह यार रो न तुझा पैसा मोटराए ॾियूं तोखे। हाँ पुलिस वारनि घणा 21 कसी? अड़ी गया कि न मैं होलो इंतजार करे करे पुलिस वाला चंदा थोड़ा हुयो पैसा ना मैं कि मैं पाड़ चल कि यकीन आसम ना समझ में हर के उन्हें दिखा एक भी है उन्हें पानी दिखा माँ को वठी करे अच्छा वठी करे माँ के जे उन्हें एक भी है वो माँ सही हिकिड़ो पुलिस सिपाही आयो आहे त जेको शोधगिरी थो करे दीवाननि सां। एसएसपी शिकारपुर खे अर्ज़ु था कयूं त अहिड़ा गोखोर पुलिस वारा हे सॼी बाज़ार गॾु थी आहे। हे ॾिसी रहिया आहियो हिकिड़ो सिपाही सेठ निमकीअ खे तंग करे रहियो आहे, चए थो ईद ई ख़र्ची ॾे 20,000 तुंहिंजे दुकान मां कढी विया। हे हिनजो मोटरसाइकिल परे छोड़ नंबर अथसि ऐं बग़ैर नंबर जे पोयां पुलिस लिखियल आहे। ॾिसो अब किथां जो आहे? स्टोरगंज जो। अब कंहिंजे न कमु कंदो आहे? ॿुधाए त थोरो स्टोरगंज पुलिस। हा हा वठी आहे असां चोर आहियूं छा? असां बाज़ार जा माण्हू बाबा चोर न आहियो तो पुलिस जी धमकी थो ॾे।